सूफीअ जे सोज़ साज़ खे सम्झण त ॾुखियो आहे, सूफीअ जे सोज़ साज़ खे सम्झण त ॾुखियो आहे, हिन इश्क जे अंदाज़ खे सम्झण त ॾुखियो आहे, हिन इश्क जे अंदाज़ खे सम्झण त ॾुखियो आहे। जलवो नजर में, जलवो नजर में, जलवो नजर में, हिन मोहब्बती मिजाज खे सम्झण त ॾुखियो आहे, हिन मोहब्बती मिजाज खे सम्झण त ॾुखियो आहे, हिन इश्क जे अंदाज़ खे सम्झण त ॾुखियो आहे, हिन इश्क जे अंदाज़ खे सम्झण त ॾुखियो आहे। सूफीअ जे सोज़ साज़ खे सम्झण त ॾुखियो आहे, सूफीअ जे सोज़ साज़ खे सम्झण त ॾुखियो आहे, हिन इश्क जे अंदाज़ खे सम्झण त ॾुखियो आहे, हिन इश्क जे अंदाज़ खे सम्झण त ॾुखियो आहे। ॿियो नथा कयो त घटि में घटि एतिरो कयो त शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जो रिसालो ई वठी रखो, उनखे पढ़ो, उनखे पढ़ो, पोइ ॾिसो त तव्हांजी ज़िंदगीअ जा रंग कीअं बदिलजी था वञनि, इंशाअल्लाह तव्हांजी ज़िंदगी बदिलजी वेंदी। जे तो बैत भायां से आयतूं आहिन, जे तो बैत भायां से आयतूं आहिन, नियो मन लाइन पिरियां संदे पार दे। सुभान अल्लाह। आहे को नसीहत वठण वारो जेको नसीहत वठे, आहे को नसीहत वठण वारो जेको नसीहत वठे, आहे को नसीहत वठण वारो जेको नसीहत वठे। अल्लाह। हिकिड़ी ॻाल्हि तो ॿुधाए, तोखे सभु कुझु करण में मिले छा थो? बाबा साईं, जेको मज़ो तव्हांखे पैसनि गॾु करण में थो मिले, माण्हू जॾहिं गुनाह जा अंबार खणी पंहिंजे जवानी जे नशे मां निकिरंदो आहे न, पोइ ई हुनखे ख़ुदा यादि ईंदो आहे, उहो बि उन सूरत में त जॾहिं माण्हूअ में या त गुनाह करण जी सघ न हूंदी आहे या त अलाह पाक हुनखे का न का ॾेखारी ॾींदो आहे। बाबा साईं लतीफ़ साईं जन फरमाइनि था न, कतण जी कान करी सुते साई हड, सुभाणे ईंदे ओचितो ईद उघाड़नि गॾु, जिते सर्तियूं कंदई सॾ उते सिकंदी सिंगार खे। रियाज़ चाचा साईं के वञण खां पोइ मायूस मायूस थो लॻे, पर ना याज़, हीअ अचण वञण वारो सिलसिलो त नेचुरल आहे, जेको हिन दुनिया में आयो आहे उनखे वापसि वञणो आहे, पर मूंखे बाबा साईं जो तमामु घणो ॾुख आहे, तमामु घणो। मूं वक़्तु बवक़्तु उन्हनि खे सम्झाइण जी कोशिशि कई त बाबा साईं हीअ ज़िंदगी अजाए हिर्स में न वञायो, छो जो हीअ ज़िंदगी सिर्फ़ु हिकु भेरो मिलंदी आहे। पर रियाज़ हाणे त कुझु थी बि नथो सघे। अयाज़ मूं खेसि चयो, मूं बाबा जन खे चयो त तव्हां सिर्फ़ु विख वधायो रब करीम जे तरफ़, हू राज़ी आहे, सिर्फ़ु तव्हां राज़ी थियो। पर अयाज़ बाबा साईं जन मुझे हिक बि न ॿुधी, हिक बि न ॿुधी बाबा साईं जन मुंहिंजी। ऐं राति गुज़र राति मूं बाबा साईं जन खे ख़्वाब में ॾिठो त हाणे बाबा साईं जन उहे सभु ॻाल्हियूं मञण जे लाइ तयारु आहिनि, पर अयाज़ रब राज़ी नथो थिए, अयाज़ रब राज़ी नथो थिए।
सब कुछ फना थी वेंदो, सब कुछ फना थी वेंदो। जेको ठहियो आहे उहो सभु टही वेंदो, जेको ॾिनो वियो आहे उहो पुछियो वेंदो। हर शइ जो हिसाब किताब आहे, हर शइ जो हिसाब किताब। मिसकाल ज़रतन ख़ैरन यर, मिसकाल ज़रतन शरन यर। माण्हू सम्झे थो त कुझु बि न चयो वेंदो, कुझु बि न चयो वेंदो। आहे को नसीहत वठण वारो जेको नसीहत वठे? आहे को नसीहत वठण वारो? फ़कीर साईं, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। कंहिं उणतुण उलझायो अथई? हाँ साईं, मूंखे एहसास थी वियो आहे त मां अॼु ई पियो रुञ जो सफ़र कयां। हाणे मां थकिजी पियो आहियां। रुञ जो सफ़र त दिलि ऐं दिमाग़ जो जहिड़ो आहे। जे हिकिड़े जो चवणु वठंदे त ॿियो न मञींदी। दिलि किथे आहे ऐं दिमाग़? इन्हनि ॿिन्ही जे विच में 12 इंचनि जो फ़ासिलो आहे। पर इहो सफ़र इंसान वीचारो 12 सालनि में बि तय नथो करे सघे। इहे ॿई हिकु थींदा ई न जेसिताईं कामिल मुर्शिद इन्हनि खे गॾु करे ऐं उन्हनि जो सफ़र सोढ़ो करे। दिल ऐं दिमाग़ ॿई अलॻि अलॻि मतिलब छो था रखनि? तो उन्हनि खे आज़ाद जो छॾियो आहे। कॾहिं दिलि हावी थी वञे त कॾहिं दिमाग़। इन ॿुॾत रही त तोखे थकायो आहे। साजन त साण आहे, तूं उनखे किथे किथे ॻोल्हींदे। दुनिया जी कंहिं बि इबादत गाह में तोखे रब न मिलंदो जेसिताईं तूं पंहिंजी दिलि में उनखे न पसंदि। त छा इंसान जे वस में इहो सभु कुझु आहे? छो न आहे? तव्हां संजीदा कॾहिं थिया ई न आहियो। मालिक जे हुकुम खां कन लाटार कई अथव। वरना इंसान त वॾी शइ आहे। वॾी शइ आहे? हा, तमामु वॾी शइ आहे जंहिंजी उनखे ख़बर ई न आहे। फ़कीर साईं, तूं कुझु बि करे सघीं थो? मां न, हू जेको सभु कुझु आहे ऐं जेको मुंहिंजे मन में आहे ऐं जेको मूंसां गॾु आहे। कुन फयकून जो अमर उनखे आहे। कुन फयकून? हा, थी त थी पवे। हिन फ़कीर जी एॾी पहुच आहे त पोइ हिन खे पहिरियों आज़मायां, पोइ पुछांसि त बिलो मूंसां मिलंदी या न। फ़कीर साईं, पोइ तूं मरी ॾेखार त ॾिसां। इहा कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे बाबा। अशहदु अन ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहु व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। केॾो ख़र्च करे बाबा साईं पंहिंजे ऐश ऐं आराम लाइ हेॾो वॾो बंगलो ठारायो जंहिंजो हर कमरो एयर कंडीशन सां गॾु आराइशी सामान सां भरियल। बाबा साईं, मां बार बार चवंदो हुयुमि अव्हांखे त
ही दुनिया जो साज़ो सामान सिर्फ़ु अखियुनि जो ड्रॉ आहे, पर तव्हां मञींदा ई न हुआ। पोइ हाणे खणी वञो आहे न कुझु त, ॿियो न त हिकिड़ी स्प्लिट या विंडो एयर कंडीशन ई। असां लाइ गर्मी सर्दी साॻी ॻाल्हि आहे, आशिक़नि लाइ ॾाढी सवली ॻाल्हि आहे, ॾाढी सवली। हिन दौरे जी ससुई, हिन गर्मी में हिन गरम फर्श ते पेर नथा सड़न तुंहिंजा? इश्क जी गर्मी के सिज जी गर्मी छा कंदी? पची निकती आ मुर्शिद भिटाई वटा ऐं फ़कीर जी सोबत में तोखे भलो भाङो मिलियो आ। हाँ, बस हाणे खिलवत ऐं जलवत में सिर्फ उन जो ही तस्वुर आहे। मुबारक हुजे बहार बानू, मुबारक आहिनि उहे दिलियूं जेके अकेलाईअ में ऐं महफ़िलनि में महबूब जे जलवे सां मुनव्वर हुजनि। तव्हां अयाज़ सां शादी लाइ चयो हो न, मां हाज़िर आहियां। बिस्मिल्लाह, शरीयत ऐं महबूबनि जो हुकुम मञण में ई दिली सुकून आहे। तूं अच मूंसां, मां हींअर ई अयाज़ खे फ़ोन करे घुराए थो वठां ऐं तव्हां ॿिन्ही जो सादगीअ सां निकाह करण जो बंदोबस्तु थो कयां। अचो अचो। यार इहो त ॾाढो सुठो थियो जो बहार बानो जी अयाज़ सां शादी थी वई। हाँ नादर, अयाज़ जी बि बहार बानू सां सची मोहबत हुई, तॾहिं त रब करीम उन्हनि ते तरस खाधो। पर नादर, बहार बानू जी विख अयाज़ खां कुझु अॻु भरी आहे। हुनजो रूह पाक आहे ऐं दुनिया जी गदलाण में उहो मेरी थी पई हुई, पर रब जी नज़र त हुनजे मन ते हुई न, जंहिंमें न लालच हुई न धोखो हुयो। उहो वीचारी हिन बाज़ार में विकिरो थियल हुई। उहा कूड़ जी बाज़ार में बि सचो वखर रखियूं वेठी हुई, तॾहिं त मालिक जी हुन ते जल्दी नज़रे करम थी वई। तूं सही तो चवीं, माफ़ी वठण वारे खे वाकई माफ़ी मिले थी। नादर, तो ॾिठो आहे न त जॾहिं को माण्हू कंहिं ॿिए सां ज़्यादती करे थो, नाइंसाफ़ी करे थो ऐं उनखां माफ़ी नथो वठे, त उहो इंसानु सॼी ज़िंदगी लाइ उनखां कटिजी थो वञे। पर जेकॾहिं पंहिंजी ग़लती तस्लीम करे हुनखां माफ़ी वठंदो त हुन सां ॻंढिजी वेंदो।
ही भी ईअं ई आहे। हू पहिरीं त परतो वेठो आहे, रुगो बंदो पाण खे सुञाणे। मन अर्फ़ नफ़्सहू फ़क़द अर्फ़ रब्बहू। जंहिं पंहिंजे नफ़्स खे सुञातो तंहिं पंहिंजे रब खे सुञातो। यार मूंखे बि काइनात खां माफ़ी वठणु घुरिजे। माफ़ी वठणु तमामु ज़बरदस्त कमु आहे, ऐं जेकॾहिं अॻिलो माफ़ करे थो दिलि सां, पोइ त सोन ते सुहागो आहे। यार अयाज़ जी बि सादगी ऐं शादी थी वई, तूं बि हाणे लावा लो वञे तो पोड़ो थींदो। बसि यार नसीब जी ॻाल्हि आहे। 2-4 दफ़ा मुर्क मिली, उहा बि अलाए करे गुम थी वई। गोल गोल अंदरि मुल्तान लधो आहे, मिली वेंदई। पर तूं छा कंदे? यार काइनात सफ़ा गाह बि नथी हुजे, ऐं मूंखे ख़बर पई आहे हुनजो मुड़ुसु हुनखे छॾे वियो आहे। मिड़ई पकाई थी करे। न यार, हुनखे हासिल करण जा सभु तरीक़ा नाकाम थी विया। हाणे हिकिड़ो ई रस्तो बचियो आहे। कहिड़ो? बसि आहे, हिन शहर में हिकु मशहूरु दरगाह आहे। सुभाणे वञी दुआ थो घुरां, मन चाड़ो थी पए। अब तक कहाँ अंधेरों में भटका हुआ था तू, गर रोशनी की चाह है नूरे खुदा से मेरा कोई नहीं है तेरे सिवा, मेरा कोई नहीं है तेरे सिवा, मैं बन के सवाली आया हूँ। मेरा कोई नहीं है तेरे सिवा, मुझे नज़र करम की भीख मिले, मुझे नज़र करम की भीख मिले, मुझे भीख मिले, आपका भीख मिले, मुझे भीख मिले। छा थियो आहे? छा पियो ॻोल्ही? यार हींअर काइनात दरगाह तां उथी आई आहे। यार हूंदुसि को घरू मसइलो, तोखे पाण वारे यार रियाज़ जी ख़बर पई? कहिड़ी ख़बर? यार हुन पंहिंजे पीउ जी समूरी मिल्कियत यतीमनि ऐं ग़रीबनि जे नाले करे छॾी। हू ग़रीबनि जे झूपड़नि जे प्लाट वारो मसइलो जिते जहिड़ो बि थियो हुयो, उन जा समूरा मालकाना हुकूक उन्हनि खे ॾेई छॾियईं। यार हू त सफ़ा बादशाह आहे, हींअर आहे किथे? तूं काइनात जो पीछो छॾ, हल त हलूंसि, थी सघे थो काइनात तोखे उते मिली वञे। रियाज़ ई मूं छा ॿुधो आहे, तूं पंहिंजे बाबा साईं जी समूरी मिल्कियत फलाई अदारे खे ॾेई छॾी? हा, मुंहिंजे कहिड़े कम जी आहे? यार कुझु त रखी आहे, अॻिते कम न अचई आहे। सुभाणे कंहिं ॾिठो आहे यार? पर कमाल साहब जी मिल्कियत का मामूली त न हुई। हिकु कमाल साहब न, पर हिते अलाए केतिरनि कामोरनि, वज़ीरनि, अमीरनि ऐं राशि ऑफिसरनि वटि अणगणी दौलत आहे। अॻे इहे माण्हू अलाह साईं खे आसमान ते त सम्झंदा हुआ, पर हाणे तौबा नऊज़ बिल्लाह हुनखे भाइनि कोन था। ऐं साॻी तरह अलाह साईं बि उन्हनि खे ईअं ई विसारे छॾियो आहे ऐं खेनि टिगो रसो ॾेई छॾियो अथई। हूअ कहिड़ी आयत आहे? वैलुल कुल्लि हुमज़तिल लुमज़त,
नीलज़ी जमा मालूं अदद सभु कंहिं गिला कंदड़ एब ॻोल्हींदड़ लाइ वेल आहे। जंहिं माल गॾु कयो ऐं उहो ॻणे ॻणे रखियईं। भाईंदो आहे त उहो माल हुन सां सदाईं गॾु रहंदो। मां चवां थो त हमराहनि जो जेकॾहिं वस पुॼे न त पंहिंजे कफ़न में बि ॿ खीसा ठाराइनि, पर इहो सिस्टम अञा राइज कोन्हे थियो। पोइ दरवेश जंहिं ते अलाह जी बाज थींदी न उहो ज़रूरु तौबा कंदो। हिन दरवेश ते को बिलो कर। मूं त तव्हां दोस्तनि जी भलाई लाइ पे सोचियो आहे। बहार बानो ऐं अयाज़ जी शादी थी वई तुंहिंजी दुआउनि सां। यार असांजो बि जोड़ न काइनात सां। जोड़ त जोड़ींदड़ जोड़ींदो आहे, मां केरु थींदो आहियां चरिया। हा बाक़ी जेकॾहिं तुंहिंजो हुन सां लिखियो हूंदो ज़रूरु थींदो। अस्सलामुअलैकुम। मुबारक हुजेव। वरी छा जी? शादी तारीख़ तय थी वई। अड़े मुर्कल अदई छा? न माइट में कमु थी वियो। चङो थियो करे छॾियई। अञा करे हा। पर हिकिड़ो शर्त आहे। हा ॿुधाए। तो जहिड़े दोस्त जी ख़ुशीअ लाइ केरु इनकार कंदो। मुंहिंजी शादी में बार बानो ॻाईंदी। पर हुन त काफ़ी अरसे खां ॻाइणु छॾे ॾिनो आहे। ख़बर आहे उहो फ़क़ीराणी आहे, पर दोस्तनि जी ख़ुशीअ में शिरकत करण बि त असांजी सोसाइटी जो हिसो आहे। शिरकत खां इनकार कोन्हे को, पर ॻाइण जे लाइ मां हुनखे ज़ोर नथो भरे सघां। हू घर जे कमकार करण खां पोइ ज़िक्र फ़िक्र ऐं तिलावत में मशगूल रहंदी आहे। मां हुनखे कीअं चवां त पर यार साईं तूं हुनखे चवंदे त उहो इनकार न कंदी। पर मां हुनखे कीअं चवां? छो तो लाइ कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे यार। न मां हुनखे कीअं चवां? मां जंहिं गस तां हुनखे वापसि वठी आयो आहियां वरी हुनखे उन ई गस ते वापसि वञण लाइ कीअं चवां? मां इहो कोन थो चई सघां ऐं तव्हां मूंखां इहा उमेद न रखो। चाचा तव्हां रोज़ जो हेॾे वठी था अचो, आख़िर रोज़ अचण जो छा मक़सदु आहे? मूं जेके सॼी ज़िंदगी में जेके कम कया आहिनि, जेके ॾोह कया आहिनि, बसि हिते थो अचां हिन दर ते वेही करे रब खे ॿाॾायो त मन बख़्शिश थिए। चाचा अलाह ख़ैर कंदो, कंहिं डॉक्टर तबीब खे ॾेखार, मन कुझु थी पए। बाबा छा थो करी बाबा? मां गुनाहगार ठग फ़क़ीर सां गॾु ठगियूं कयमि, सॼी उमिरि विञायमि, दर दर जो ठकुर खाधमि। ही हाल थिया न मुंहिंजा। साईं तव्हां दुआ कयो रब बख़्शे। जवानी जो नशो लहण खां पोइ ईअं थींदो आहे। हिकु तू न लखें करोड़े माण्हू तोखे तो वांगुरु मिलंदा। वॾाई, तकबुर, गुरूर, पैसे जी लालच, माण्हुनि खे वेड़ाइण, माल गॾु करणु,
ये हॉबी आहे उन्हनि जी। तोखे बि ॻाल्हि सम्झ में न आई। हू फरई वारो फ़क़ीर त वॾे वाक़े चवंदो त आहे को नसीहत वठण वारो जेको नसीहत वठे। पर हिन दुनिया जी रश में, हिन दुनिया जे गोड़ घमसान में, हिन दुनिया जे मेले में इहो हक़ जो आवाज़ उन्हनि ताईं न पहुतो। जेको माण्हू आज़ान जो आवाज़ ॿुधी ऐं टीवी जो आवाज़ घटि नथो करे, इहो हक़ जो आवाज़ कीअं ॿुधंदो? सुमुम बुकुमुम उमियुन, मालिक साईं इहो उन्हनि जे लाइ फरमायो आहे। सही था चओ, सही, बिल्कुलु सही था चओ। पंहिंजे अना ऐं ख़ुदी जो बुत बणणु ॾाढो ॾुखियो आहे, इंतिहाई ॾुखियो आहे। पर जॾहिं मालिक जो हुकुम थींदो आहे न, त पतो वांगुरु लाचार थी हथ में तस्बीह बि खणंदो आहे, सुहारी बि रखी छॾींदो आहे, ऐं पोइ खेसि मस्जिद जो दरवाज़ो बि यादि ईंदो आहे। पर अॻे जवानीअ में पंहिंजे अना जे खोल मां हुनखे कुझु बि नज़र न ईंदो हो। फ़क़ीर साईं चवंदो हो, लिखियो मंझि निराड़ कलम क्यारीअ न वहे। हाँ बाबा साईं, बिल्कुलु सही था चओ। पर बाबा साईं, मूं त भिटाई सरकार जे रिसाले में हिकु बेत अहिड़ो बि पढ़ियो आहे जंहिंमें भिटाई सरकार जन फरमाइनि था त लोहे महफ़ूज़ में लिखियल लिखे खे बि मटाए सघिजे थो। बाबा, उहो को मटाइण वारो आम शख़्स न आहे। उहो त उहो शहंशाह आहे जंहिंजे लाइ भिट धणी सरकार फरमायो त वञी तिन्ही वटि वेह कलम जिनी जे हथ में। हाँ बाबा साईं, तॾहिं त सरकार दो आलम जन फरमायो त दुआउनि सां तक़दीरुनि खे मटाए सघिजे थो ऐं सदको मुसीबतुनि खे टारींदो आहे। सचा बाबा, 100 सैकड़ो सच, साईं जो अखर अखर सच। तॾहिं त भिट धणी बादशाह वॾी उकीर मां चयो त मदीने जा ॼाम सुण मुंहिंजा सॾड़ा, आहियां तुंहिंजी साम सिघो रस जे सीर में। बेशक बाबा साईं, बेशक, सुभान अल्लाह। पर अफ़सोस आहे बाबा साईं त हिन दुनिया जो माण्हू पंहिंजे अना ऐं ज़िद जे ख़ातिर नफ़रतूं ऐं झेड़ा थो पाले। बाबा, मोमिन कॾहिं बि न आहे विढ़ंदो, पर जंहिंजो ईमान सही न आहे हूंदो उहो ज़बान सां कलमो त भरींदो आहे, पर दीन जे रूह खे सम्झंदो ई न आहे। ही बि मुंहिंजो, हू बि मुंहिंजो। ॾिसो बाबा साईं, सॼी दुनिया में इहो ई त फितनो बपा आहे। ख़ुदगर्ज़ीअ जूं जंगियूं ख़ुदगर्ज़ माण्हुनि जी पैदावारी त आहे। पर बाबा साईं, तव्हां सॼी दुनिया जे ओलिया अल्लाह खे गॾु कयो ऐं ॾिसो त हू कॾहिं बि पाण में झगड़ो न कंदा, कॾहिं बि कोन विढ़ंदा। छाकाणि त उन्हनि जो हर अमल रब ताला जे लाइ हूंदो आहे। तॾहिं त रब करीम फरमाए थो त वअतसिमू बिहब्लिल्लाहि जमीअन वला तफ़र्रक़ू, ऐं अल्लाह जी रसीअ खे मज़बूती सां पकड़ियो ऐं पाण में फिरका न कयो। दुनिया हिकु रात जो तमाशो आहे। मूंखे एहसास थियो आहे बाबा जे न बयान शर्मिंदा आहे। उन गुज़िरियल वक़्त मां हिकिड़ो लम्हो बि वापसि कोन थो अची सघे। पर ला तक़नतू मिन रहमतिल्लाह, इहा तख़्ती पियो उचार। धणी बाज़ार हुआ, बाज कंदो, करम कंदो।
वञ न ॾिसी छा थी ये निमाज़ू तस्बीहूं कम कोन ईंदई जे तूं मुंहिंजो चयो न मञंदीअ त हिन ड्रेस ते त रओ बि न आहे। ओहो रओ न आहे त छा थी पियो मूंखे शर्म थो अचे परे थी वञो मूंखां। जाई चयो अथनि कुत्तो छा ॼाणे कणिक जे मानीअ मां। जेकॾहिं मां पंहिंजी ज़िंदगी पंहिंजे उसूलनि सां न गुज़ारिया हा हया ऐं शर्म वारो पनो मुड़ुस जे चवण ते फाड़े छॾिया हा त शायदि मुंहिंजो मुड़ुसु मूंखे कॾहिं बि तलाक न ॾे हा ऐं मां हुन सां ऐं हू मूंसां ख़ुशि हुजे। हेलो गुड इवनिंग। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। यको केॾां विया हुया? बाज़ार वियोसि। बाज़ार ख़ैर में? हा तुंहिंजे लाइ ड्रेस वठण वियोसि। ड्रेस मुंहिंजे लाइ? मूंखे यकीन नथो अचे। आए वठ ऐं हींअर जो हींअर पाए अच थो ॾिसां। वाओ ये तो ॾाढी ज़बरदस्त ड्रेस आहे। तव्हांजी दिलि चवे ऐं मां न मञा ईअं थी ही नथो सघे। तव्हां हिकु मिंट बीहो मां चेंज करे अचां। फैंटास्टिक। केडी ने तो के ड्रेस ठाई थी किथे मुझे नजर न लगे तो ज़ाल खे मुड़ुस जी ऐं मुड़ुस खे ज़ाल जी नज़र कॾहिं बि नथी लॻी सघे। ॿियनि जी त लॻी सघे थी न। हाँ पोइ हुन आशिक जे साम्हूं या ड्रेस पाए बीह त ॾिसो। मुंहिंजो हुन सां छा वञे? मां हुन जे आॾो इहा ड्रेस छो पायां? छा वञे? हाणे बि हल ॾिस तोखे हिन रूप में ॾिसी कीअं न पंहिंजे आपे मां निकिरी थो वञे। अवां हुन जो ज़िक्र छो था कयो? ॾिसो मुंहिंजो सभु कुझु अव्हां आहियो। मर्द खे बेवकूफ़ बनाइण औरत जो खॿे हथ जो खेल आहे। अव्हां कहिड़ा किस्सा कढी वेठा आहियो? अव्हां जे हुकुम ते पंहिंजे सभिनी नसूलनि खे फिटो करे छॾियो तब हा तब इन करे जो अव्हां ग़लति समझी रहिया आहियो। अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे। ॻाल्हि कीअं न आहे? हिक औरत जेका पंहिंजे मथे तां रओ नथी लाहे
उहा मुंहिंजे चवण ते हिकु मॉडर्न ड्रेस पाए ॾाढी ख़ुशि थिए थी। तूं छा थी सम्झी? छा थी सम्झी त तुंहिंजे मकारीअ जी बूइ मां महसूस नथो करे सघां? मां सभु कुझु ॼाणा थो। हलाए छा आहे इन जे मन में? पंहिंजो सभु कुझु हिन खे अर्पे छॾियो, पोइ बि हिन जे दिमाग़ मां शक वारो नांग नथो निकिरे। न, मां केतिरी बि कोशिशि कयां, मर्द जी ख़ुदमुख़्तारीअ ते मुंहिंजो को बि ज़ोर न हले हा। हू को न को बहानो करे कंहिं न कंहिं वकड़ में ज़रूर आणे हा मूंखे। हरिओम बि चवंदा आहिनि न त शक जी छेद मर्द जे दिमाग़ खे छितो करे छॾींदी आहे। फ़हम जो इलाज त हकीम लुकमान वटि बि कोन हो। मां हुन सां केतिरी सची हुयसि, पर हू न मञे हा, ऐं न ई हुन मञियो। हाणे मूं वटि बसि हिकु ई रस्तो आहे। जेकॾहिं मुंहिंजी क़िस्मत सही हूंदी त मंज़िल उते ई आहे, न त मुंहिंजी का बि मंज़िल न आहे, का बि मंज़िल न आहे मुंहिंजी। सवाल जो जवाब न ॾिनो। कायनात, तुंहिंजो सवाल ॾाढो वॾो आहे ऐं मां इहो भार नथो खणी सघां। चाचू ऐं चाची गुज़ारे विया, मुड़ुस तलाक ॾेई छॾी, रहंदो शादीअ खां पहिरियां नौकरी बि छॾाए छॾी। तव्हां ई ॿुधायो, हाणे मूंखे केरु रहाईंदो, केरु खाराईंदो? कायनात, इहे ॻाल्हियूं त उहे माण्हू कंदा आहिनि जेके मालिक सूणे जे रहमत मां नाउमीद हूंदा आहिनि। ख़ुदा पाक ते भरोसो उन्हनि पखियुनि वांगुरु रख जेके सिजल ते घर वापसि मोटण महिल पंहिंजी चूंब में हिकिड़ो दाणो बि न आहिनि खणी ईंदा, ऐं वरी सुबुह जो राज़िक़ उन्हनि खे रिज़्क़ ॾींदो आहे। मुंहिंजो त हिन वक़्तु को आखिरो न आहे। मानी टुकुर किथां मिली बि वञे, पर मां मथे छांव किथे कयां? इन करे मूं तव्हांखे चयो त तव्हां मूंसां शादी कयो। इस कायनात, मुंहिंजी तोसां ख़ुदा कारण मोहबत आहे ऐं तोसां शादी करे मां पंहिंजे ज़िक्र ऐं फ़िक्र में कीअं शमूलियत बर्दाश्त कयां? केर थो करे दख़ल अंदाज़ी तव्हांजे ज़िक्र ऐं फ़िक्र में? मां तव्हांखे सम्झां थी, ॼाणा थी, मां तव्हांखे बिल्कुलु बि डिस्टर्ब न कंदसि। हा, जेकॾहिं तव्हां मूंसां शादी करण ई नथा चाहियो त उहा ॿी ॻाल्हि आहे। मां सम्झी वियसि, हिकु तलाक याफ़्ता सां केरु शादी कंदो, ऐं हाणे त मुंहिंजो चेहरो बि सुहिणो न आहे रहियो। ही सब कुछ कीअं थियो? ही मुंहिंजे मुड़ुस जी महिरबानी आहे।
तलाक खां अॻु हुन मूंखे पंहिंजे प्यार जी निशानी ॾिनी आहे। केतिरो न ख़ुदगर्ज़ आहे इंसान, ॿिए खे तकलीफ़ पहुचाए पाण खे तस्कीन थो ॾे। लानत हुजे अहिड़ी सोच ते। माफ़ कजो सर, दिल जे कुंड में लिकियल प्यार अॼु मूंखे दफ़्तर खोलण ते मजबूर कयो, पर मूंखां आईनो ॾिसण विसरी वियो। मूंखे पंहिंजे औकात में रहण खपंदो हो। कायनात बख़ुदा एडी गाल कोने। मां ज़ाहिरी न पर बातनी सूरत ते यकीन रखंदो आहियां, छो जो ज़ाहिरी सूरत आहे ई फ़ानी। मूं कॾहिं बि ज़ाहिरी सूरत ते ध्यानु न ॾिनो। लक़द ख़लक़नल इंसान फ़ी अहसन तक़वीम। रब करीम बि इंसान खे सुहिणी सूरत में ई पैदा कयो आहे, पोइ उहा सुहिणी सूरत अंदर वारी आहे। बाक़ी हीअ त ॿाहिरी मूरत आहे, ऐं ॿाहिरी मूरत ते मन मोहण वारा हमेशह नुक़सान हूंदा आहिनि। बाक़ी रही शादी जी ॻाल्हि, मां शादी करण ई नथो चाहियां कायनात, छो जो इहो मुंहिंजो मक़सदु न आहे। तव्हां मूंसां शादी नथा करणु चाहियो त भली न कयो, पर तव्हांजो शादी न करण वारो अमल वो भी शरीयत खिलाफ आहे। तव्हां केड़ा फ़कीर आयो जिन जी दर जा गुलाम आयो, उन जो हिकु हुकुम त मञो था ऐं ॿिए खे मञण खां इनकार था कयो। न कायनात, मां इनकारी न आहियां। इकरारी भी त न आहियो। जे औरत के का वाह न हुजे, दुनिया वारनि जा सब दरवाजा बंद थी विया हुजनि, उन औरत के बवेला मानी ऐं मथो ढकण लाइ छत ॾेई सघण जे बावजूद भी न ॾियो, त अव्हां जहिड़नि फ़कीरनि ते असां जहिड़ा लाचार माण्हू कहिड़ो एतबार कनि। बस कायनात, मुझे फकीरी ते शक न कर। कायनात तू मुझे छोटी इम्तिहान में विझी। इम्तिहान? मूं कॾहिं तव्हां खे इम्तिहान में विधो आहे? इम्तिहान में त तव्हां मूंखे विझी छॾियो आहे। हर फेल कॾहिं त पास कयो। कायनात, ये मुझे इख्तियार मिला है, मुझी वाग धणीअ जे वस आहे। मां पाण महीनो किथे आहियां? जेकॾहिं मां चवां त मूंखे बि धणी साईं ते मोकिलियो त पोइ? अच नादर, सुठे टाइम ते आयो आहीं। तू सही तो चवीं दोस्त। मां पाण मालिक साईं खां इहा महिल तलबियां थो त जीअं बहार बानो जी अया सां शादी कराई, मुंहिंजी बि नथा शादी कराए न यार, असांजी बि ज़िंदगी ठाहे। हूअं बि हिनखे पंहिंजे मुड़ुस तलाक ॾेई छॾी आहे। पर कायनात ॿियो सुवाल खणी आई आहे, पर जे रज़ामंद आहे त मूंखे को बि एतिराज़ कोन्हे। कायनात प्लीज़ मूंखे माफ़ कर, मूं तोखे ॾाढो तंग कयो आहे। कायनात, तो सिर ढकण जे लाइ अजो पे घुरियो न। नादर तोखे अजे अटे लटे सां गॾोगॾु बेइंतहा प्यार ॾींदो। अव्हांखे त बस
जान छॾाइण लाइ बहाना घुर्जन। त छा तू रियाज़ सां शादी करण थी चाहीं? न न, मां त तुसां प्यार कियो आहे। प्यार? तोखे कहिड़ी ख़बर त प्यार छा आहे? ज़िले ताईं रुसवाईअ खे प्यार जो नालो न ॾे। मूंखां पुछ त मूं कीअं एतिरे अरसे ताईं रियाज़ खे पंहिंजे दिलि में विहारे पूॼियो आहे। हिन जो अंदाज़ो त हिन खे बि न हूंदो। मां पंहिंजे रब खे ज़रूर तव्हां ॾींदसि, ज़रूर ॾींदसि। कायनात मां मेरी गदली मूंसां केरु शादी कंदो? जेकॾहिं को मूंसां शादी कंदो बि त शादी खां पोइ उन जे दिमाग़ में हज़ारे ॻाल्हियूं ईंदियूं। तलाक याफ़्ता, बदसूरत, निधणकी, इहे सभु शयूं पोइ मुंहिंजो जीअण जंजाल करे छॾींदियूं। अॼु आयो मां रियाज़ में उम्मीद रखी आई हुअसि। मूंखे माफ़ कजो। मूंखे रहण लाइ जाइ दारुल अमान में भी मिली वेंदी। मर्द मोहब्बत जो रब न को दारू हीअड़ो तिराक हटे कयो पारू। मर्द मोहब्बत जो रब न को दारू हीअड़ो तिराक हटे कयो पारू। लूलू में लातई लूलू में लातई लूलू में लाते का दर्द कमाल पंदस कुनल दुखन दूंगा नू पंदस कुनल दुखन दूंगा नू अठमायूं में दया अठमायूं कायनात मुंहिंजी मंज़िल घणो अॻिते आहे। मां सफ़र में रफ़ाकत थी चाहियां। मुंहिंजो सफ़र अकेला ई वारो आहे। मूंखे ऋण में रोले पाण मंज़िल माणींदे मालिक न पुछंदई कहिड़ो जवाब ॾींदेसि? हिन इश्क जे अंदाज़